ऑर्गेनाइज़ कंदड़, टेस्ट कंदड़ ऐं यकीन कयो त हैरान कंदड़ शख़्सियत हन्नान साहब, जंहिं एॾी वॾी कंट्रीब्यूशन कई आहे हिन इलाइक़े जे ॿारनि जे लाइ। मां रस्ते में हुअमि त रस्ते में हिकिड़ी शइ मां पढ़ां पियो, उहा मुंहिंजी नज़र खां गुज़री, जेकी मुंहिंजे ज़हन में अची वई, मां चयो तव्हां सां शेयर कयां। हुन में हो त उहो हुई अंग्रेज़ी में, मां थोरो तव्हांखे ट्रांसलेट करे ॿुधाईंदुसि त ह्यूमन मॉरेलिटी इज़ नॉट पॉसिबल विदाउट सेंस ऑफ एम्पैथी, यानी इंसानी इख़लाक़ियात मुमकिन ई न आहे जेतिरे ताईं इंसान मंझि अहसासु न हुजे कंहिं ॿिए इंसान जो। त इनखे जेकॾहिं असां हिन जो उत्तर वठूं त अहसासु मुमकिन ई न आहे जेकॾहिं कंहिं इंसान मंझि इख़लाक़ियात न हुजे, या इख़लाक़ियात मुमकिन न आहे जेकॾहिं कंहिं इंसान मंझि अहसासु कंहिं इंसान जो न हुजे। त जेको कमु प्रिंसिपल साहब हिते कनि था, उहा इख़लाक़ी मयार आहे जेको हर उस्ताद जी सिरिश्त में आहे, ऐं उन इख़लाक़ जे पुठियां जेकी शइ आहे जेका उनखे मोबिलाइज़ थी करे, सा आहे उन में अहसासु उन ॿार जो, उन नस्ल जो। डेफिनेटली हिते जेके असीं वेठा आहियूं, हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे, हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु आहे, का न का उनजी ड्यूटी रेस्पॉन्सिबिलिटी ज़िंदगी मंझि आहे। शागिर्द जो कमु पढ़णु आहे, उस्ताद जो कमु पढ़ाइणु आहे। डेफिनेटली जीअं चीफ मॉनिटरिंग ऑफिसर जी ड्यूटी आहे त उहो पंहिंजे स्कूलनि जी मॉनिटरिंग खे इंश्योर करे, उस्तादनि जी अटेंडेंस खे इंश्योर करे। अहिड़ी रीति ते वकील साहिबान वेठा आहिनि, बिज़नेस कम्यूनिटी वेठी आहे, मोहतरम मुअज़्ज़िज़ शहर जा शख़्सियतूं वेठियूं आहिनि, उनजा पंहिंजा हिकिड़ा किरदार आहिनि, कैरेक्टर्स आहिनि, रोल्स आहिनि जेके ज़िंदगी में उन्हनि खे हूंदा आहिनि। अहिड़ी रीति मां बि डिप्टी कमिश्नर, मुंहिंजो रोल आहे हिन ज़िले खे हलाइणु, पर मां इहो सम्झंदो आहियां त उस्ताद जो रोल हिन क़ौम खे हलाइणु आहे, ऐं कंहिं बि ऑफिसर जो रोल हिकिड़ो तमामु महदूद हुजे थो, लेकिन उस्ताद जो रोल तमामु वॾो, तमामु आला हुजे थो। यानी प्रिंसिपल साहब जेको रोल हिन वक़्तु प्ले करे थो, इहो हिकु पूरी क़ौम खे, हिकु पूरी नस्ल खे हिकु राह थो ॾिए। ऐं हिते जेके सवें शागिर्द न सिर्फ़ु हिन सरकारी इदारनि जा, बल्कि ॾाढी ख़ुशी इहा थी त हीअ जेको इंक्लूसिवनेस जेकी हुन क्रिएट कई आहे, त जिते सरकारी ऐं